ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 13 अध्याय में ॾिठो हो त ब्रह्मा जी श्री नारायण जी के वेनती करे चवनि था त मूंखे जीवन जे रहण जे वास्ते को सहारो का ज़मीन का जॻह ॾियो जिते मुंहिंजा पैदा कयल जीव रही सघनि। त विष्णु भॻवान उन्हनि खे चवनि था त हे ब्रह्मा, मां पाण अवतार वठी तुंहिंजे ठाहियल जीवन जे रहण जो बंदोबस्तु कंदसि। पोइ विष्णु भॻवान सोचियो त जेका पृथ्वी आहे उहा त पाताल में हरणाकश दैत खणी वियो आहे। तॾहिं विष्णु भॻवान ब्रह्मा जी जे नक जे नास मां जेको निकिरण वक़्तु सफ़ा नंढो हो, लेकिन ॾिसंदे ई ॾिसंदे हाथी जेतिरो वॾो थी वियो, उते ब्रह्मा जी डिॼी वियो त आख़िर ही केरु आहे। लेकिन ब्रह्मा जी खे ज्ञान थियो त ही पार ब्रह्म परमेश्वर ख़ुदि श्री नारायण भॻवान आहे, जेको जीवन जे रहण लाइ पृथ्वीअ जो बंदोबस्तु करणु आयो आहे। पोइ उहो वरा अवतार पाताल में वियो ऐं उते खां पृथ्वी खणी आयो। विच में रस्ते में हरणाकश दैत मिलियो, जंहिंसां युद्ध करे हरणाकश दैत खे मारियईं ऐं आख़िर में पृथ्वीअ खे ब्रह्मा जी जे चवण ते पाणीअ मथां स्थिर करे ॾिनई। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 14 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे दितीअ जो गर्भ धारण करणु। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, विदुर जी मैत्री रखेश्वर खां पुछियो त नारायण जी हरणाकश ऐं हरणाकश्यप दैतन जे मारण वास्ते पाण अवतार छो वरितो? देवता उन्हनि खे मारे नथे सघिया छा? हरणाकश ऐं हरणाकश्यप दैत ॿिन्ही जो अॻियूं जनम जय ऐं विजय वेंकट जे दरबाननि जो हो। तंहिं करे सवाइ नारायण जे ॿियो को बि उन्हनि खे मारे नथे सघियो। उन्हनि जी कथा हिन तरह आहे त कश्यप ब्रह्मा जी जे पुट खे 2 स्त्रियूं हुयूं। हिकिड़ीअ जो नालो दिति, ॿिए जो नालो अदिति हो। देवताऊं अदिति जा पुट ऐं दैत दितीअ जा पुट आहिनि। जिन ॾींहंनि में देवताउनि इंद्रासन जो राज सुख भोॻियो थे, तिन ॾींहंनि में दैतनि जी माउ पंहिंजे पुटनि जे राजगद्दी वञण करे कश्यप पंहिंजे मुड़ुस जी चङी तरह शेवा करणु शुरू कई। इन लाइ त हू ख़ुशि थी अहिड़ो ज़बरदस्त पुट मूंखे ॾे जो देवताउनि खां राज खसे पाण इंद्रासन ते वेह। हिकिड़े ॾींहुं दिति पंहिंजे मुड़ुस खे ख़ुशि ॾिसी चयो त हे महाराज, मुंहिंजी मर्ज़ी आहे त मुंहिंजा पुट अहिड़ा ज़बरदस्त पैदा थियनि जो अदिति जे पुटनि खे लड़ाई में जीते इंद्रासन खसीनि। कश्यप खे इहा ॻाल्हि कान वणी जो देवताऊं धर्मात्मा हुआ, लेकिन कश्यप जी दिति पंहिंजी स्त्री जी शेवा करण करे ख़ुशि थी चयो त जेकी तूं घुरीं थी सो ई थींदो। ही ॻाल्हि ॿुधी दिति ॾाढी ख़ुशि थी। स्त्री धर्म खां शुद्ध थी तॾहिं शाम जे वक़्तु भोग करण जी इच्छा सां कश्यप पंहिंजे मुड़ुस वटि वञी उनखे चयईं त हिन वक़्तु मूंखे कामदेव ॾाढो ॾुख ॾेई रहियो आहे ऐं दितीअ जा पुट राज सिंघासन जा सुख माणीनि था। उहो दुख बि मूंखां सठो नथो वञे, तंहिं करे तव्हीं दया करे मुंहिंजो दुख दूर करियो। ही ॻाल्हि ॿुधी कश्यप जी चयो त ए दिति, हिन वक़्तु भोग करणु ॾाढो बुरो कमु आहे, छो त शाम खां 4 घड़ियुनि राति गुज़रण ताईं ऐं 4 घड़ियुनि राति रहण खां सुबुह ताईं परमेश्वर जे नाले वठण ऐं ध्यानु करण खां सवाइ ॿियो कमु करणु न घुरिजे। छाकाणि त उन्हनि ॿिन्ही वक़्तनि ते श्री महादेव जी ऐं श्री पार्वती जी बेल ते सवार थी
पंहिंजी जायनि ते वेंदा आहिनि। उन वक़्तु जेको आदमी जाॻंदो परमेश्वर जे ध्यान ऐं सुमरन में नज़र ईंदो अथनि तंहिंखे आशीर्वाद ॾेई उन जी वॾाई कंदा आहिनि। ऐं जेको आदमी सुम्हियल या दुनिया जे कमनि में लॻल हूंदो आहे तंहिंखे श्राप ॾींदा आहिनि त तुंहिंजो कमु कॾहिं बि पूरो न थींदो। जेकॾहिं तूं ही ॻाल्हि चवीं त ब्रह्मा जी जे वंश में तूं ऐं महादेव जी ॿई पैदा थिया आहियो, तंहिं करे माइट हुअण सबबि तुंहिंजो कसूर माफ़ कंदो, तंहिंजो जवाब ही आहे त शिवजी महाराज मुंहिंजो मालिक ऐं ईश्वर आहे ऐं धर्म मर्यादा जे बरख़िलाफ़ हिन खे का बि ॻाल्हि पसंदि न आहे। उन करे तूं 4 घड़ियूं जंहिंमें परमेश्वर जे भॼन ऐं सुमरन जो वक़्तु गुज़री वञे। पर उन वक़्तु दिती कामदेव जे नशे में अहिड़ी मतवाली थी रही हुई जो पंहिंजे मुड़ुस जे सम्झाइण जो कुझु ख़्यालु न करे उन सां भोग विलास करण जे वास्ते चयो। तॾहिं कश्यप जी लाचार थी उन सां भोग करे चयो त ए दिती, हिन वक़्तु जो तो ही अधर्म कयो आहे, उन पाप करण सबबि तोखे 2 पुट ब्राह्मणनि, रखेश्वरनि ऐं ॿियनि सभिनी जीवन खे दुख ॾींदड़ अहिड़ा ज़बरदस्त ऐं बलवान पैदा थींदा जो को बि देवता या दैत उन्हनि सां लड़ाई में मुक़ाबलो करे उन्हनि खे जीते न सघंदो। ऐं नारायण जी महाराज पाण सुरगुण अवतार वठी उन्हनि खे मारींदो। दिती ही ॻाल्हि ॿुधी ॾाढी उदास थी पंहिंजे पतीअ खे हथ जोड़े चयो त हे महाराज, मुंहिंजी इहा मर्ज़ी हुई त मुंहिंजा पुट देवताउनि खे जीते अमरावती इंद्र जी पुरीअ जो राज करे सुख भोगीन। मुंहिंजी ईअं मर्ज़ी न हुई त मुंहिंजा पुट अधर्मी थी ब्राह्मणनि ऐं ॿियनि सभिनी जीवन खे दुख ॾीन। अहिड़ा पापी पुट वठी मां छा कंदसि। ही ॻाल्हि दितीअ जी ॿुधी ऐं खेसि ॾाढो उदास ॾिसी कश्यप मुनि चयो त ए दिती, हाणे छा करणु घुरिजे। हिन वक़्त जे भोग करण जो इहो ई फल आहे। उन करे मूं मना थे कई, पर कुकुर्म करण खां पोइ जो तो सोच थी करी उन पछताइण जे करे तुंहिंजो हिकिड़ो पोटो परम भक्त ज्ञानी ऐं तपस्वी पैदा थींदो, जंहिंजे नाले वठण सां दुनिया जा माण्हू भवसागर तरी वेंदा ऐं सभु देवता ऐं दैत उन जा गुण ॻाईंदा। नारद मुनि संदसि वॾाई इंद्र सभा में कंदो ऐं पार ब्रह्म परमेश्वर अवतार वठी उन जी रक्षा कंदो। ही ॻाल्हि पंहिंजे मुड़ुस जी ॿुधी दितीअ खे कुझु धीरज थियो त मुंहिंजो पोटो भॻवान जो पूर्ण भगत थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अगर तव्हांखे ख़बर आहे त मूंखे मैसेज, कमेंट या वॉइस मैसेज करे कहिड़ी बि तरह ॿुधाए सघो था त उहो कहिड़ो महान भगत ऐं ज्ञानी आहे जंहिंजी रक्षा करण लाइ भॻवानु पाण अवतार थो वठे, जंहिंजी वॾाई नारद मुनि इंद्र सभा में था कनि, उहो कहिड़ो भगत आहे ऐं दितीअ जो पोटो केरु आहे, इन जो जवाबु कृपया करे ॿुधाइजो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 14 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।